कोट बाईपास से मौजूद है। महंगाई जे दौर में ही मुझे पस मंज़र में ॾिसी रहिया आहियो जेके जोगी फ़कीर आहिनि भिट खां जेके हिते अचनि था पंहिंजो पेट पालण लाइ, जेके सारे जी मौसम में हिते कुट करे कुछ मण पंहिंजे लाइ अन्न हासिल करे वरी पंहिंजे वतन वञनि था। हिननि जो त ॻाल्हि ॿोल कयूं था, जेके हिते हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, पंहिंजे दिलि जा राज़ कहिड़ा ॿुधाइनि था। जी असां शाह अब्दुल लतीफ़ भेटाई खां आया आहियूं। भिटशाह जा असल जोगी फ़कीर आहियूं। मिड़े हिते सारी जी सीज़न में ईंदा आहियूं। हेॾे तिर थींदो आहे निहाड़ी जे इलाइक़े में। ऐं मिड़े गुज़र सफ़र सारी थिए थी तॾहिं थिए थो, न थिए थी त पोइ बसि। घणा ॾींहं हिते तव्हां रहियल हूंदा? हिते बसि तक़रीबन 15 ॾींहं महीनो खंड हिते बसि रहंदा आहियूं। रोज़ी करे वरी वेंदा आहियूं वरी वापसि पंहिंजे देश। हुनर ॿिया जाम आहिनि। नांग बला वारो असांजो जेको जोगी फ़कीराणो पुराणो रवाज़ आहे उहो आहे नांग बला मुरली सफ़र ईमान कुझु आहे। जॾहिं सारी जे थिए थी तॾहिं कुझु ईमान थिए थो, जेकॾहिं सारी नथी थिए त पोइ बसि ईमान न आहे। हिते तव्हां घणो टाइम हूंदा आहियो हिन इलाइक़े में? हिन इलाइक़े में माना रक्षन ते असां ईंदा आहियूं जोगी फ़कीर तक़रीबन 15 ॾींहं महीनो खंड बसि रही वरी वापसि पंहिंजो पूरो पनो थींदो आहे। पर बसि बचत बि पूरी पनी थींदी आहे। हिते मिड़े गुज़र सफ़र जे हवाले सां ईंदा आहियूं, पेट गुज़र जे हवाले सां ईंदा आहियूं। पोइ मिड़े जेको बचत थींदी आहे थोरी घणी थिए थी। कारो असील नांग आहे, सफ़ा असील कारियर ही तव्हां पकड़ियो था, किथां पकड़ींदा आहियो? हिनखे कहिड़ो मरहलो हूंदो आहे पकड़ण जो? घणा ॾींहं लॻंदा आहिनि? हिनखे चिलो पचाइणो पवंदो आहे, सम्झियो? 6 साल साईं असां जोग पचाईंदा। जोग पचाए पोइ ही वञी काटूल में बीहंदो आहे, पढ़ाई थींदी आहे। जीअं कहिड़ो आहे ही साईं नांग आहे। इनखे पंजाबी ज़बान में चवंदा आहिनि कोबरा, सिंधी ज़बान में इनखे साईं चवंदा आहिनि कारियर असील नांग, जंहिंमें मण निकिरंदी आहे। जो मण हूंदी आहे जंहिंमें नांग बड़ा खाई वेंदी आहे त उहो मण कमु ॾींदी आहे साईं, ॿुधो न बाबा। उन खां पोइ ही किथे बि लोड़े में हुजे, घर में हुजे, छप्पर में हुजे, बनी में हुजे, किथे बि हूंदो आहे त पिरान पीर दस्तगीर महबूब सुबानी जो इन जे मथां हुदो पढ़ंदा आहियूं त ही पाणे जो पाणे निकिरी ईंदो आहे। बीन जो हिकिड़ो धुन वॼाईंदा आहियूं, पूर्वी धुन हूंदी आहे पूर्व जे मुल्क जी, उहो धुन ॿुधाईंदा आहियूं त पोइ हीअ धुन ते आशिक़ थी पाण जो पाणे अची वेंदो आहे। पोइ उन जे मथां कड़ो ॾींदा आहियूं, दस्तगीर महबूब सुबानी जो कड़ो ॾेई पोइ बसि बिस्मिल्लाह करे क़ाबू कंदा आहियूं। उन में ही बाबा दस्तगीर जे उहिदे में आहे। जंहिंखे 6 महीना बि रखंदा आहियूं, कंहिंखे 2 महीना रखंदा आहियूं, कंहिंखे 3 महीना रखंदा आहियूं, कंहिंखे 5 महीना रखंदा आहियूं। पोइ जहिड़ी नस्ल जो हूंदो आहे साईं, ॾिसो न, उन जे लिहाज़ खां पोइ वरी इनखे आज़ादु करिणो पवंदो। न कयो त पोइ असांजो हुदो न हलंदो। इनखे 2 महीना 3 महीना रखिणो पवंदो आहे। पोइ न छॾियो त पोइ असांखे खाई वेंदो आहे। नुक़सान बि सर नुक़सान बि ॾिना आहिनि, ॿुधो न। असां वटि मौजूदु नांग जी मण न हूंदी आहे त पोइ नुक़सान बि ॾींदो आहे, लेकिन मण असां वटि हूंदी आहे त पोइ नुक़सानु इन जो न लॻंदो आहे। बसि हिते जो हिते पावर ख़तमु थी वियो। गोश्त खाईंदो आहे, नंढी मच्छी खाईंदो आहे, खीर पींदो आहे, मखण खाईंदो आहे, लस्सी पींदो आहे, पाणी बि पींदो आहे। ॿियो घणो मेट खाईंदो आहे। ज़मीन जे बदिले ही झंग में हूंदो आहे त ज़मीन खाईंदो आहे, पोइ असां उन जे बदिली बि मण ॾींदा आहियूं, पंहिंजो मेट ॾींदा आहियूं। हू खाईंदो आहे, पोइ हीउ वेठो हूंदो आहे। पोइ असां वरी पंहिंजे शहर सफ़र ते वेंदा आहियूं, पंहिंजो गुज़रान कंदा आहियूं। के 2 रुपया ॾिना, के 5 रुपया, के 10 रुपया। बाबा वटि फ़कीर बिस्मिल्लाह करे वटि। पोइ कोई 50 ॾिना, को 100 ॾिना, वरी इन ते गुज़ारो असांजो हले पियो बाबो। हे कहिड़े इलाइक़े में पकड़े आयो? ही साईं हेॾा भिटशाह जे इलाइक़े जो आहे। हाणे हे जंहिं इलाइक़े में पकड़ींदा वापसि उते छॾींदा आहियो या ॿिए हंधि वरी? उते ई छॾिणो पवंदो साईं। उते न छॾियो न त पोइ ही असांजो कोन हलंदो कड़ो। जिते वठंदा आहियूं उते ई छॾिणो आहे। न साईं गुज़र सफ़र इहो आहे, बसि 2 पेट पालियूं था, ॿियो कुझु न आहे। हेॾा होॾे भॼ डुक कर सॼी ज़िंदगी इहो ई असांजो माना लोड़ूं पिया। न का ज़मीन हिन पाकिस्तान में असां ग़रीब आहियूं, वेहण जे लाइ प्लाट बि न आहे, न का ॻाल्हि न आहे। पढ़ियल बि आहिनि, असांजा लूंटूं बि न आहिनि। ईअं बसि धका खाईंदा घुमूं पिया बसि हिन सिंध में। ॿियो किथे बसि मिले थो जेको पेट पालियूं था, बसि एतिरो ई मिले थो। बचत का शइ न करे वेंदा आहियूं। 15 ॾींहं किथे, महीनो किथे, 10 ॾींहं किथे, ईअं रही वरी हलिया था वञूं। बसि गुज़र बसि पेट जो ई थींदो आहे, बाक़ी ॿियो जाम बंगला ॿिया न ठाराईंदा आहियूं। इहा जेकॾहिं वेहण जे लाइ प्लाट को घर ठाहे ॾे असां ग़रीब, को डूंटियूं ॾे, को कान का कारोबार ते हणे असां फ़कीरनि खे। जी नाज़रीन, तव्हां जोगी फ़कीरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन हर ॻोठ में, हर घर ते, दर ते वञी जेको आहे बीन वॼाए पंहिंजो गुज़र सफ़र कयूं था। हुननि चयो त असांजा जेके नौजवान नस्ल आहे उहो पढ़ियल लिखियल आहे, पर हिन वक़्त ताईं उन्हनि खे जोगी फ़कीर लाइ को हुकूमत तरफ़ां कोई बि नौकिरी जो आहे न ई उन्हनि खे नौकिरी मिले थी।
उन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जेको आहे जोगी फ़क़ीरनि लाइ बि का कोटा रखे, असां ग़रीबनि खे घर बि ॾिना वञनि ऐं जेको आहे असांजो जीअं गुज़र सफ़र थी सघे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।